बल्दियात खाते जे सूबाई वज़ीर मोहम्मद मुबीन जुमानी चूंडियल चेयरमैननि ऐं ॿिनि नुमाइंदनि खे हटाइण वारनि ख़बरुनि जी तरदीद कंदे चयो आहे त चूंडियल नुमाइंदनि खे हटाइण वारी ॻाल्हियुनि में का बि सदाकत नाहे। समूरनि टाउन्स ऐं यूसीज़ मां घोस्ट मुलाज़मनि जो ख़ात्मो असांजी तरजीह आहे। पंहिंजे जारी कयल बयान में सूबाई वज़ीर मोहम्मद मुबीन जुमानी चयो आहे त ट्रांज़ैक्शन ट्रेड 1 अक्टूबर ते ख़त्म थी वेंदो, जंहिं बाद इख़्तियार चूंडियल नुमाइंदनि हवाले कया वेंदा। मोहम्मद मुबीन जुमानी चयो त समूरनि टाउन्स ऐं यूसीज़ में घोस्ट मुलाज़मनि जो ख़ात्मो असांजी तरजीह आहे। बल्दियात खाते जे हक़ीक़ी मुलाज़मनि खे हाणे नादरा जी तस्दीक़ खां पोइ उन्हनि जूं पघारूं अकाउंट्स में मुंतक़िल कयूं वेंदियूं। हिन जो त समूरनि इदारनि में नौजवान ऐं क़ाबिल ऑफिसरनि खे लॻाए रहिया आहियूं त जीअं इन्हनि इदारनि जी हालत खे बहितर बणाए सघनि। 1 या 1.5 साल खां वधीक हिक ई जॻह ते मौजूदु सीएमओ ऐं टीएमओ समेत ॿिया ऑफिसर ट्रांसफ़र करण लाइ क़दम खणी रहिया आहिनि। ईंदड़ कुझु महीननि में कराची मां पाणी जो मसइलो घणे हद ताईं घटाइण जी कोशिश करे रहिया आहियूं। वाटर कोर्स खे खांगाइण जे हवाले सां मूंखे को इल्मु नाहे। हिन वधीक चयो त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी, वाटर बोर्ड समेत ॿियनि इदारनि में 1 महीने अंदरि 10 खां 20% बहितरी ज़रूर आई आहे। शहर में गैर क़ानूनी तामीरात ख़िलाफ़ रोज़ानो जी बुनियाद ते कार्रवाइयूं कयूं पियूं वञनि। मोहम्मद मुबीन जुमानी जो चवणु हो त कराची में गैर क़ानूनी इमारतुनि जी ज़िम्मेवार सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी सां गॾोगॾु के इलेक्ट्रिक स्वीकेर्स ऐं वाटर बोर्ड बि आहे, जेके इन इमारतुनि खे कनेक्शन फ़राहम करे रहिया आहिनि।